हाँ बस इन ला माके छड़े वापस आने लई आदा बस खोड़न हेडिया ते खणम बस लई आ दी टक्कर न करे मा करे जाइए भाई ओए 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 हाँ अदा नंढी नंढी खणी दे तो ये सुकने जी है तुझी भी हाणे अल्लाह खैर करे शादी तैयार आ तू अदा कदों असांजी शादी कराईंदे ये लोड़ा असांजो साह कढंदे बाबा तुआरो सहरो ठहे न मां छा मोकारो क्या मां तो 7 मेड़ा खणी हो आज उहो भी हा करे न राजी थे न कामल चे तो हेशे वठा कामल चे तो होशे वठा हाणे दीद थसे न पाणारे भूरी में जिंजो खीर पियूं था चे तो सही आ विकड़ी मां के दियो तो मां डाज वठी तां के दिया मैं जो नालो तो वठे मैं जो नालो वठे गन्नु कटी करे नासन में दींदो मास न सहरो आ ख्याल सतरो गन्ना के फिर भगा मां चादन तई सोरे तई ते जदी पुई तो पुजे शादी कई न सोरे जो गुलाम थी वेंदे अबो अबो लगी पई हुंदी तो इते कर शादी कराए पोरिस अबो अबो माके चे दो या मां चवास दो वठ एड़ो ही आ भाई बाके मन्या ए केरा चंदा वाली ए वणन की छुता कटन हमरा मां कॉल कई ते ता सरकारी वण वंडन ता जल्दी पहुंचो यो साहब त असांजे मतलब कावड़ कंदो असांजी नौकरी जो मसलो आ हल तकड़ कर ए केर ने पंज जाने के ने आ ए छिक्की जे ओरे खंदा हलम आ मते 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 आ थकी पे झट वे थकी वियो आ साह कढियो थी छड़ थकी वियो आ भण ते चढ़े न मथे कावड़े तो जा झट को तुजी माई न बारी थी छा बाकी महीनो हिकड़ो आ बा अदा शादी कराईंदे तो माई बारी थी न शादी कराई रती अगे काठियूं ढो ढोआ ये सुबाणी ये भित भी कढ मिट्टी बिट्टी हण ये पासे यार पर्दो ये मथे करे छडी सामू रन आई पर्दे जी गाल वरी मन तुजी माई अचे त पर्दो कंदे बाकी मांजी माई तुजी गरत ना है अदा बुधो आ कद जी हेडी सारी आ भित सा या वारी नंढी भित इनके मथे कराए तो कद में जी जाहिर भी त न थे न कन वो तो चंगा ही थो सर अरे हेरे अचो हां बा हेरे अचो अंदर अचो सूर्य अचो उठ हां बा हल दाई वाले के रे खबर न तने मता को दिन को राशन बाशन नरा लगिन ऑफिसर था तू मड़ी चंदा तो कोई न कोई राशन वारो हुंदो भाई कपड़ा जी का जोड़ दई केड़े के कपड़ा भला हल ठीक है अलिया अच्छा हां बा छाता क्यों अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अस्सलाम वालेकुम ये छाता क्यों बाबा सियारो आ मेरे जो काठड़ी पपियो दाई सुकाईंदा से बाय बारींदा हो दिसो ता थद पे थी पई हाने अरे ताए खबर ना है वण कटण जुर्म ए गुनाह आहे अरे ता के खबर ना है तो ही सरकारी वण आहिन सियारो अची आ बारींदा से जो हटा कटाओ घर में छेड़ा न थो साहब मेहू जो होजिन घर में छेना तो पो काठियूं वारी छाजे का कपियूं है अब ए शाख जी वट ते पीटियूं है ना हर साल बिया कपींदा जो असा कपियो से त असा जे का डो भी आहे ए जुर्म भी आहे कानून मिले असा गरीबन का है बाकी डाढन का कोने जे ट्रैक्टर भरे खणी था वजन खुदा खुदा कयो बाबा अदा छड इनन के हल कटियूं था अरे छोरा एडी अंधमस्ती तो खबर ना है तो सरकारी वणन जुर्म आहे यो साहब मासा गलाए न छडियो न इन के हर छो था बस यो जिनसी यारे कटिया वरी उनारे में न कटिंदा थे यारे तू छा पियो चए जैसे कड़ते पिछान माना ये जेके वण न ता के सरकारी कोन था लगे तू छा तो चए हल अदा कटूं था छो ता जा घर जान ता जे वातन
साईं पाण खलकत अची करे इहे कड़वारा कटियूं वञे तो असां कटियो त कहिड़ो ॾोह कयो? ॾोह आहे, जुर्म आहे। इहो जंगलात असां बि पढ़िया आहियूं। तव्हां जंहिंजे करे आया हो न उहा सभु पैसे वारी ॻाल्हि आहे, पैसे वारी। इन्हनि पैसनि वारनि खां तव्हां पैसा वठी पाण कटियूं वेंदा हो, बाक़ी असां न कटियूं। हलो तव्हां सां कटियूं था, हलो। अरे चुप कर चला, बात ॻणा तो खबर न आहे। बस बाबा हर भर ॾिस न कयो न बस सम्झाए सोए पंहिंजे खे। छो? हे चए छा थो, हिनजो मक़सद छा आहे? त रिश्वत वठणा आहियूं तव्हां खां? हा बस छॾे न हिकु ख़राब असां तव्हांखे रिश्वतखोर था लॻूं? तव्हां केरो? बाक़ी तव्हां केरो? तव्हां ज़मीनदारनि खां पैसा वठी करे उन्हनि खे वण कटे ॾियो था, बाक़ी असां ग़रीब अगरि पंहिंजे ॿारनि जे लाइ सियारे जे लाइ असां कटियूं त पोइ असां ते जुर्म आहिनि, वरी असां ते वरी असां ते इल्ज़ाम जो। इल्ज़ाम न, सही थो चवां। छा तो सही चए? हिते ई पियो, हिते ई पियो। छॾ तूं, छॾे न हर भर छॾ, मां हिनखे सम्झायां त हाणे कीअं न कटिबा हिते आहिनि, ई बि, पाण कटिन वरी असां ते जुर्म आहिनि। हिते ई बि हिते 5 ई मिंट में बीह। तोखे ख़बर पइजी वेंदी त असांजी ताक़त छा आहे। असां हिते ई बीठा आहियूं, हिते ई कटींदा वेठा आहियूं असां। घणो न ॻाल्हाए, घणो न ॻाल्हाए, हिते ई बीजाए पंहिंजे पेरनि ते। असां अचूं था मोटिया। अचो मोटी तव्हां, अचो तव्हां मोटी, असां तव्हांजे इंतज़ार आहियूं। छॾे न बाबा हर भर पुलिस जे मुंहुं वरी 1000 रुपया भरणा पवंदा। दादा तूं ड्रुजणो आहे, पुलिस मां सुञाणियां तो इहे छाजे करे ईंदा आहिनि, छो ईंदा आहिनि? छाजे करे ईंदा आहिनि? इहो पैसो वठी करे वण कटे वेंदे करे खपाईंदा आहिनि, हेॾो वरी हिननि खे वॾेरनि खे ॾींदा आहिनि, ज़मीनदारनि खे ॾींदा आहिनि। असां कटींदा आहियूं त न, कानून सम्झाइण आयो आहे। अच हलो हलो वध